न्यूज़ सां शेयर कंदासीं। निगरान सिंध सरकार पंजाब के तकरारी ग्रेटर थल कैनाल रिथा मंजूर कराइण न ॾिनी। अवां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। निगरान सिंध सरकार तकरारी ग्रेटर थल कैनाल रिथा के एक्निक मां मुलतवी कराए छॾियो आहे। एक्निक इजलास में रेवेन्यू वारे वज़ीर यूनिस डागा रिथा ते सख़्त एतराज़ वारियो आहे। अवां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। यूनिस डागा जो चवण त ग्रेटर थल कैनाल वाधू रिथा लाइ सिंधु में पाणी दस्तियाब नाहे। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदासीं। निगरान सिंध सरकार तकरारी ग्रेटर थल कैनाल रिथा के एक्निक मां मुलतवी कराए छॾियो। एक्निक इजलास में रेवेन्यू वारे वज़ीर यूनिस डागा रिथा ते सख़्त एतराज़ वारे छॾिया। ग्रेटर थल कैनाल वाधू रिथा लाइ सिंधु दरिया में पानी दस्तियाब नाहे। सिंध जी मुखालफ़त बावजूद पंजाब पारां तकरारी रिथा मंजूरी लाइ उमाणी वई हुई। अवां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। निगरान सिंध सरकार तकरारी ग्रेटर थल कैनाल रिथा के एक्निक मां मुलतवी कराए छॾियो आहे। एक्निक इजलास में रेवेन्यू वारे वज़ीर यूनिस डागा रिथा ते सख़्त एतराज़ वारियो आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सीनियर तजनिगार आहिनि मोहसिन बबर साहब। अस्सलाम वालेकुम सर। अस्सलाम वालेकुम सर, अवां मूंखे ॿुधी सघो था? असांजो राब्तो न थी सघियो आहे। पेश कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। निगरान सिंध सरकार पंजाब के तकरारी ग्रेटर थल कैनाल रिथा मंजूर कराइण न ॾिनी। जी नाज़रीन, असां जॉइन कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। निगरान सिंध सरकार तकरारी ग्रेटर थल कैनाल रिथा के एक्निक मां मुलतवी कराए छॾियो आहे। एक्निक इजलास में रेवेन्यू वारे वज़ीर यूनिस डागा रिथा ते सख़्त एतराज़ वारिया आहिनि। अवां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। निगरान सिंध सरकार तकरारी ग्रेटर थल कैनाल रिथा के एक्निक मां मुलतवी कराए छॾियो आहे। इन हवाले सां हिकु दफ़ो ॿीहर असां राब्तो कयो आहे। सीनियर तजनिगार आहिनि मोहसिन बबर साहब। अस्सलाम वालेकुम सर। जी अस्सलाम। अस्सलाम वालेकुम सर, अवां मूंखे ॿुधी सघो था? आवाज़ अचे पियो अवां खे मुंहिंजो? जी जी बिल्कुल अचे पियो, प्लीज। सर, निगरान सिंध सरकार पंजाब के तकरारी ग्रेटर थल कैनाल रिथा मंजूर कराइण न ॾिनी आहे, छा चवंदा इन बारे में? जी बिल्कुल, एक्निक जो इजलास हो, तमामु अहम इजलास हो जेको पंजाब जे रिक्वेस्ट ते सॾायो वियो हो ऐं हुनमें ग्रेटर थल कैनाल जो जेको फेज़ 2 आहे उन जी मंजूरी लाइ जो 2.5 लख एकड़ ज़मीन आबाद थियणी हुई सिंधु जे पाणीअ मां, उन जे लाइ उनखे एजेंडा ते रखियो वियो हो। सिंध ते एतिराज़ वारी बि आई हुई, पोइ हुकूमत में एतिराज़ वारिया ऐं उनखां अॻु में बि काफ़ी अर्से खां एतिराज़ वारींदा पिया आया, छाकाणि त पाणी जी दस्तियाबी न हुई। तंहिंजे करे अॼु निगरान सूबाई वज़ीर रेवेन्यू जे वज़ीर आहिनि यूनिस डागा साहब माण्हू वियो सिंध मां इन इजलास में शिरकत करण लाइ। उन्हनि इन सख़्त एतिराज़ वारा रिथा ते उन्हनि चयो त रिथा गैर कानूनी आहे, आइनी आहे ऐं हिन जी किथां बि मंज़ूरी नाहे मिलियल। तंहिंजे करे हिन रिथा खे मुलतवी कयो वञे ऐं इहो फ़ैसिलो जेका ईंदड़ चूंडियल हुकूमत कंदी। तंहिंजे करे हिन रिथा ते सिंध जे माण्हुनि जा सख़्त एतिराज़ आहिनि। टेक्निकली पाणी दस्तियाब न आहे ऐं लाॻापियल फोरम खां हिन रिथा खे मंज़ूर नाहे करायो, तंहिंजे करे हिन रिथा खे मुलतवी कयो वञे। पंजाब हिन ते तमामु घणो ज़ोर पयो त इहा रिथा मंज़ूर कराई वञे, पर सिंध तमामु सख़्तु एतिराज़ कया हिन ते। यूनिस डागा साहब एतिराज़ कया, जंहिंखां पोइ हिन रिथा खे मुलतवी कयो। वरी महिरबानी मोहसिन साहब।